करे उन्हीं सच्चे साईं समझायो तो जेतिरो ता वधो वसो ओतिरो पंहिंजो पाण खे संभाले हलियो, ओतिरो बहितर वहिंवार कयो। छाकाणि जॾहिं सुखनि जो वक़्तु हूंदो आहे त पोइ इंसान ख़ुशि हूंदो आहे, पर दुख थोरो बि बर्दाश्त न थी सघंदो आहे। तंहिंजे करे जीवन में दुख न अचे। ऐं जॾहिं सुखनि जे वक़्तु असां बहितर हलंदासीं, सत्कर्म कंदासीं, चङाई कंदासीं, त उनजो फल सदाई सुख मिलंदो रहंदो। ऐं जॾहिं कुछ वक़्तु वेही करे सिमरन कंदासीं, उन सच्चे साईं जो नाम ध्यानु कंदासीं, त पोइ उनजो फल अॻिते स्वर्ग मिलंदो ऐं लोक बि सुखियो थींदो ऐं परलोक बि सवलो थींदो। तंहिंजे करे ही जेको बि उन सच्चे साईं जे नाले ते साल आहे, 150 साल आहे, उनखे सुख सिमरन जो नालो ॾिनो वियो। तो सुख में असां सिमरन कयूं, सुख में सत्कर्म कयूं, त पोइ जीअं जीवन भर दुख न अचे ऐं असां सदाई सुखनि खे पाईंदा रहूं। ऐं जेके जेके उन रस्ते ते हलंदा आहिनि उन्हनि खे दुख ईंदो बि न आहे। कुझु वक़्तु अॻु मूंसां हिकिड़ो शख़्स मिलियो, काफ़ी वॾी उमिरि जो आहे, त हू पंहिंजी ज़िंदगी जी ॻाल्हि पियो ॿुधाए, जो मुंहिंजो जवानी जो वक़्तु हो, मां राड़की साहब में हुउमि, शेवा कंदा हुआसीं, आसीस पाईंदा हुआसीं, बहितर जीवन गुज़रंदो। जब हिकिड़े ॾींहुं मां पंहिंजे शहर में हुयुमि त हिकिड़े दोस्त मूंखे कुझु ग़लति हलण जी कोशिशि कई, त ॿिए खे दुख ॾियण जी चाहत ॾियारी। ऐं मूंखे बि अहंकार में हुयो त हू पाण खे छा थो सम्झे मां कुझु कयां। ऐं जॾहिं मां चाहियो त साम्हूं वारे सां का ज्यादती कयां, त मां तयारु थी करे जीअं वञा पियो, त जीअं असांजे घर में हिकिड़ी दरी थियल हूंदी, साम्हूं सच्चे साईं जी तस्वीर हूंदी ऐं पासे खां बग़ैर साहब जी रखी हूंदी। असां वञी करे बसि मथो टेके धूड़ी साहब खाई करे जीअं वेंदा हुआसीं। त मां जीअं अॻियां वयुमि, तस्वीर जे अॻियां मथो टेकियमि ऐं कंध मथे खयुमि, त मूंखे ईअं पियो लॻे त शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन मूंखे घोरे करे ॾिसनि था, मूंखे साम्हूं तकनि था। ऐं जीअं मां ॾिठो त मूंखे जान में हिकदमि कंबड़ी लॻण लॻी ऐं मां वेही रहियो। ऐं वेही करे मूंखे सम्झ आई त सच्चा साईं चई रहिया आहिनि त तूं एतिरो चङो बहितर थी करे वरी ग़लति संग में, वरी